दीपक जी स्पेशली रेडियो सिंधी दीपक केसवाणी जो मुखे फेमस करण वारा तांजे सामू बीठा तव जोरदार तारी हलाइंदा दीपक केसवाणी साहब जे लाइ एडी जोरदार हलायो भाई। रेडियो सिंधी चैनल हलाइण वारा दीपक केसवाणी जी जोरदार तारी हलायो। हाइट घट तनो पर कम वडा वडा तनो जाम ए टेक्नोलॉजी में भी नंबर 1 सुहिणो भजन ऐं जेके घर भी वेठा आहियो तव्हांखे भी 40 जे मेले जूं जेठालाल पार्टी तरफां वाधायूं ऐं बस अॼु खां मेलो स्टार्ट थियो आहे। हलिया अचिजो कृपा जी नज़र थींदी मेहर जी नज़र थींदी। भलो थींदो भलाई थींदी रख त झूलेलाल ते सणाई थींदी। हाँ भलो थींदो भलाई थींदी रख त झूलेलाल ते सणाई थींदी रख त झूलेलाल ते सणाई थींदी। चओ रख त झूलेलाल ते सणाई थींदी और रख त झूलेलाल ते पाणी पूरी कंदो और रख त 40 वारे ते ओ पाणी पूरी तारी आहा ओहो आस रख तू अरदास कर तू हिन दर जी अची शेवा कर तू। आस रख तू अरदास कर तू हिन दर जी अची शेवा कर तू। शेवा तुंहिंजी अजाई न वेंदी शेवा तुंहिंजी अजाई न वेंदी रख त झूलेलाल ते सणाई थींदी। रख त झूलेलाल ते सणाई थींदी। नारियो लाल जे दर सुख माणी दे रख विश्वास खाली न वेंदे। लाल जे दर सुख मणी दे रख विश्वास खाली न वेंदे। झोली तुंहिंजी हितां भरजी वेंदी झोली तुंहिंजी भरजी वेंदी रख त झूलेलाल ते सणाई थींदी। जाओ ओ रख त झूलेलाल ते सणाई थींदी। तारी ओ भाओ आयो लाल सभई चो झूलेलाल हे झूलण राज़ी रब राज़ी कंदो रह तू निवृत न्याज़ी। झूलण राज़ी रब राज़ी कंदो रह तू निवृत न्याज़ी। पोइ भगत तुंहिंजी भलाई थींदी ओए भगत तुंहिंजी भलाई थींदी रख त झूलेलाल ते सणाई थींदी। चओ रख त झूलेलाल ते सणाई थींदी। भलो थींदो भलाई थींदी भलो थींदो भलाई थींदी रख त ज्योतिन वारे ते सणाई थींदी। रख त ज्योतिन वारे ते सणाई थींदी रख त झूलेलाल ते सणाई थींदी। रख त झूलेलाल ते सणाई थींदी।